रूरल हेल्थ सेंटर ओडेरो लाल मां कीमती वण वधाइण वारे मामले की खबर मीडिया से अचण बाद DHO मटियारी डॉक्टर ज़ाहिद शेख नोटिस वठंदे फौरी तौर ते अस्पताल पहुची वढियल वणन के ॾिसी अफ़सोस जो इज़हार कंदे फौरी तौर ते कमेटी जोड़ण जूं हिदायतूं कयूं। जंहिं बाद एडिशनल DHO मटियारी डॉक्टर ज़हीर मेमण के कमेटी जो चेयरमैन ऐं कमेटी के मेंबरन में अस्पताल जो MS डॉक्टर मोहम्मद इकबाल, टाउन चेयरमैन मोहम्मद कासिम अबड़ो, अक़लियती काउंसलर दीवान प्रेम ऐं सहाफ़ी सिकंदर साहिबाल ते बधल 4 रुकनी कमेटी जोड़ी वई। कमेटी के चेयरमैन डॉक्टर ज़हीर मेमण अस्पताल पहुची कमेटी के मेंबरन ऐं अस्पताल के अमले खां मालूमात वरती, जंहिंमें मालूम थियो त अस्पताल के कीमती वणन के वधाइण में अस्पताल के 2 मुलाज़मन इब्राहिम हिंगोरो ऐं मोहम्मद सालेह खोसो जो हथ आहे, जिन जो चवण त वण वढाया विया आहिनि। पेधी ठेकेदार कमेटी के ॿुधायो त 2 मुलाज़मन काठ जो अघु मुक़रर करे वण वढाइण की इजाज़त ॾिनी ऐं चयो त सभु असां संभाले वठंदासीं। कमेटी के चेयरमैन डॉक्टर ज़हीर मेमण रिपोर्ट लिखी सभिनी मेंबरन खां सयूं वठी हलियो वियो। 3 ॾींहं गुज़रण बावजूद अस्पताल जा कीमती वण वधाईंदड़नि ख़िलाफ़ को भी कदम न खणण ते हितां जे सियासी समाजी धुरिन सख़्त कावड़ जो इज़हार कंदे अख़्तियारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते गैर कानूनी वण वधाईंदड़ ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।